जी नाज़रीन, हुकूमत पारा मेडिसन ते इजाफी टैक्स लगाइण खिलाफ़ खानपुर मार में मेडिकल स्टोर एसोसिएशन पारा खानपुर मार जे पंजगुली चौक का प्रेस क्लब ताईं रैली कढी वही है। प्रेस क्लब पारा एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। इन मेडिकल स्टोर एसोसिएशन जे अॻवाननि जो छा चवणु आहे ऐं हुन टैक्स के कहिड़े तरह सां नामंज़ूर कंदा, अचो त तव्हांखे उन जी ज़बानी ॿुधायूं। पाकिस्तान गवर्नमेंट एडवांस टैक्स वसूल करे थी मेडिकल स्टोर वारनि खां ऐं डिस्ट्रीब्यूटर बि उहा असां खां वसूल करे थो पियो। पाकिस्तान गवर्नमेंट जी अजाई जेको आहे टैक्स मड़ी आहे, हीअ टैक्स नाजाइज़ टैक्स आहे जेको आहे, ऐं एडवांस में टैक्स वरिती वञे थी। अॻ में बि दवायूं 100% वधी चुकियूं आहिनि ऐं एॾियूं दवायूं महांगियूं थियण जे बावजूद बि हीअ टैक्स वरिती वञे थी। इन को बेहतर है या गवर्नमेंट इन शइ ख़त्म करे तो गरीब रिलीफ मिलंदो, उन सां असांखे रिलीफ मिलंदो, असां बि ग्राहक डिस्काउंट कढी ॾींदाऊं। इहो टैक्स नामंज़ूर टैक्स नामंज़ूर। इहो नुक़सान थी सघे थो जेको असां 10% कटे था ॾियूं उहो आवाम खे न कटे मिलंदो। 5% कंहिंखे 10%, असांखे 15% टीपी मिले थी। टीपी मां बि जेकॾहिं असांजो 1% कटिजी वेंदो त 14% मां असां 10% कटे ॾींदासीं। 4% में असांजो कारोबार, नौकरनि जूं पघारूं, दुकान जो ख़र्च, बिजली जा बिल ख़राजात हलंदा कोन। आख़िर मजबूरन थी असांखे स्टोर बंदि करणा पवंदा। जी बिल्कुलु, एहतजाज कंदड़ मेडिकल स्टोर जे मालिकनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधूं। जो चवणु आहे त जेको आहे हुकूमत पारां जेको टैक्स मड़ियो वियो आहे उन सां जेको आहे जेका आम माण्हू आहिनि, ग़रीब माण्हू आहिनि, उहे मेडिसन न वठी सघंदा। उन सां गॾो गॾु असांखे बि नुक़सानु थींदो। उन्हनि मुतालबो कयो आहे त जेको टैक्स लॻायो वियो आहे इज़ाफ़ी, उनखे फौरी तौर ते ख़तमु कयो वञे। कैमरामैन अली जान सां गॾु साहिल काज़ी, सिंध TV न्यूज़, खानपुर महर।